अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू माय शो इनसाइड। आऊं आहियां अवां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, अॼु हिकु अफ़सोसनाक ख़बर ॾींहं जे आगाज़ में असांखे ॿुधण में आई त उबावड़े भरिसां माचके वारो इलाइक़ो आहे जिते धाड़ेलनि पंजाब पुलिस ते जदीद हथियारनि सां हमिलो कयो। रॉकेटनि सां हीउ हमिलो ॿुधायो पियो वञे, जंहिंमें 14 एहलकार शहीद थिया, 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॿुधायो पियो वञे त जेका जवाबी कार्रवाई थी उन में जेको मुख्य जवाबदार हो उहो पिणु मारिजी वियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु नाज़रीन, उन वाक़े खां पोइ तमामु आला सतही इजलास बि थिया आहिनि ऐं उन इजलासनि में अहिड़ो फ़ैसिलो बि वरितो वियो आहे त तमामु वॾो हिकिड़ो ऑपरेशन तमामु जल्द सिंध ऐं पंजाब जे कचे वारे इलाइक़े में कयो वेंदो। अव्हांखे ज़रूरु यादि हूंदो त माज़ीअ में बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़ा अफ़सोसनाक वाक़िया बि थींदा रहिया आहिनि। जेतोणीकि असीं ॾिठो आहे त अहिड़नि वाक़िअनि खां पोइ जेका फोर्स हुजे थी उनजा हौसला त बुलंद हुजनि था, उहो अज़म बि बरक़रार रहे थो, पर ज़ाहिर आहे हौसले अज़म सां गॾु जेका ज़रूरत हुजे थी उहा उन सां गॾु हथियारनि जो बि हुजे थी, जदीद हथियारनि जी हुजे थी। उन जी खोट हमेशह खां रहंदी आई आहे। माज़ीअ में बि जॾहिं अहिड़ा वाक़िया थिया त असीं ॾिठोसीं त धाड़ेलनि वटि तमामु जदीद हथियार ऐं जंहिंखे मुक़ाबिलो करिणो हो जंहिं फोर्स खे, उन फोर्स वटि असीं ॾिठोसीं त अनफॉर्चुनेटली उहो जेको मामिलो नज़र आयो उहो तमामु मायूस कंदड़ सूरत हाल उते नज़र आई। उनखां सवाइ नाज़रीन, इहो बि अॼु सवाल मुख़्तलिफ़ पैदा थिया इन वाक़े खां पोइ। कुझु SOPs जो ख़्यालु न कयो वियो, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं बि साम्हूं अचनि पियूं। इहो बि ॼाणायो पियो वञे त ज़रूरु जॾहिं ऑपरेशन जो ऐलान साम्हूं अचे थो त इहे बि सवाल पैदा थियनि था त माज़ीअ में जेके ऐलान कया विया ऐं उनखां पोइ कार्रवायूं बि थियूं, उहे रिज़ल्ट्स छो न ॾेई सघियूं। त हीउ जेको ऐलान आहे माज़ीअ जे ऐलान खां केतिरो मुख़्तलिफ़ हूंदो, हिकमत अमली केतिरी मुख़्तलिफ़ हूंदी, ऐं हीउ जेको इंतिहाई अहम मामिलो आहे हथियारनि जो या कैपेसिटी बिल्डिंग जो फोर्स जी, उहो बि तमामु घणो इम्पॉर्टेंट मैटर आहे। उन ते बार बार बयान बि साम्हूं ईंदा रहिया आहिनि, मुतालबा बि साम्हूं ईंदा रहिया आहिनि, पर उनखां पोइ असां ॾिसूं था त जॾहिं अहिड़ो को अफ़सोसनाक वाक़ियो अचे थो त कुझु वक़्त जे लाइ वरी असांखे अलर्टनेस नज़र अचे थी, पर उनखां पोइ वरी ठापुर ते अची वञे। अव्हांखे यादि हूंदो त KTN सथ जो तमामु सीनियर साथी शहीद जान मोहम्मद महर, उहो जॾहिं हुन सां जेको हुन जी शहादत जो वाक़ियो पेश आयो उनखां पोइ 1 साल गुज़री चुको आहे ऐं 1 साल ताईं असीं अहिड़ा ऐलान बि बार बार ॿुधंदा आयासीं त कचे में ऑपरेशन थिए पियो, पाणी सुकंदो, वरी ऑपरेशन थींदो, पर उन ते बि को ऐलान न थियो आहे। ऐं अहिड़ियूं कार्रवायूं जेके आहिनि इहे साम्हूं थींदियूं रहनि थियूं, जंहिंसां जेका सूरत हाल साम्हूं अचे थी उहा तमामु घणी अफ़सोसनाक आहे, मायूस कंदड़ आहे। इन वक़्त में कचे जे धाड़ेलनि वटि तमामु वॾे तादाद में केतिरा ई मुग़वी आहिनि जेके उन्हनि वटि यर्गमाल आहिनि, क़ैद आहिनि, पर जॾहिं कानून लागू कंदड़ इदारनि जा जेके अहलकार हुजनि उहे महफ़ूज़ न हुजनि त पोइ हिकिड़ो आम माण्हू उहो कहिड़े रीति पंहिंजे तहफ़ुज़ जो सोचे सघे थो। तमामु अहम सवाल आहिनि जिन ते अॼोके प्रोग्राम में असीं गुफ़्तगू कंदासीं। उनखां सवाइ पॉलिटिकल फ्रंट ते असीं ॾिसूं था कुझु डेवलपमेंट असांखे नज़र अचनि पियूं। गुज़िरियल ॾींहं मांखे असीं ॿुधायोसीं प्रोग्राम में त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ऐं वज़ीर आज़म विच में हिकु अहम मुलाक़ात थी आहे, जंहिंमें उहे ख़दशा रखिया विया आहिनि पंजाब जी जेका ॿिटी पॉलिसी चऊं या ॿिटो रवैयो अकॉर्डिंग टू सिंध गवर्नमेंट, उन ते पिणु ख़्यालनि जी गौर वीचार थियणो हो। हिकिड़ी डेवलपमेंट साम्हूं आई आहे त जेका गॾियल कॉमिटी ठहियलु आहे ॿिन्ही पार्टियुनि जी, उन पारां इतफ़ाक़ कयो वियो आहे त 25 तारीख़ ते गवर्नर हाउस लाहौर में इजलास तलब थींदो, जंहिंमें पंजाब अंदरि पावर शेयरिंग जे मामलनि ते बि गौर थींदो। उनखां सवाइ हीअ जेका समूरी सूरत हाल पैदा थी आहे इन्हनि ते बि तफ़सीली गौर वीचार कयो वेंदो। इन समूरनि डेवलपमेंट्स खां पोइ पीपल्स पार्टी केतिरी मुतमइन आहे उन ते बि ॻाल्हाईंदासीं। पंजाब अंदरि पावर शेयरिंग वारो जेको हीउ मामिलो आहे उहो केतिरो कामयाबु हूंदो, कामयाबु थी सघंदो हीउ तजुर्बो, उन ते बि गुफ़्तगू थींदी। ऐं जेका आख़िर में नाज़रीन ज़िक्र कंदासीं त काल्ह खां वठी काल्ह हिकिड़ो जलसो ऐलानियल हो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो, जेको ओचितो ई ओचितो मुलतवी थियो। उनखां पोइ पार्टी अंदरि बि इख़्तिलाफ़ नज़र आया। ऑपोज़िशन इतिहाद जेको ठहण खां अॻु ई असांखे ख़तमु थींदे नज़र आयो। उन पारां बि तमामु घणनि ख़दशनि ऐं इख़्तिलाफ़नि जो इज़हार कयो वियो, जंहिंखां पोइ हाणे इहो ॿुधायो पियो वञे PTI बानी अॼु ॻाल्हि ॿोल कई आहे साफ़नि सां, ऐं संदनि इहो चवणु आहे पंहिंजी गैर रस्मी गुफ़्तगू में त जेकॾहिं असीं काल्हो को जलसो मुलतवी न कयूं हा त हिकिड़ो नव मई असांजी ॻिचीअ में ॿीहर पइजी वञे हा। ऐं संदनि इहो चवणो हो त हाणे असीं सूरत हाल जो ख़्यालु कयोसीं, पर जेको 8 सेप्टेम्बर वारो जलसो आहे जंहिंजी इंतिज़ामिया मशरूत इजाज़त ॾिनी आहे उहो असीं हर हाल में कंदासीं। उन ते नाज़रीन ज़रूरु गुफ़्तगू थींदी अॼोके प्रोग्राम में। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ सां कराईंदसि। मूंखे अॼोके प्रोग्राम में जॉइन कयो आहे पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा सीनियर अॻवान आहिनि सरदार यासीन आज़ाद साहब, वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। मूंसां गॾु नाज़रीन मौजूदु आहिनि अॼोके प्रोग्राम में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर अॻवान लाल माली साहब, वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि नवाब अली वसाण साहब।
उहे पिण जो कि प्रोग्राम में शरीक आहिनि। ऐं सभिनी जी महिरबानी, ऐं सभिनी खे भली कार ऐं गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो ऐं जी इजाज़त सां जेको ही मामलो थियो आहे, सरदार साहब आपसे गुफ्तगू का आगाज़ करती हूँ। क्या कहेंगे आप सारी सूरत हाल? सबसे पहले बात कर लेते हैं जो आज एक अफसोसनाक वाक़या रहीम यार ख़ान में हुआ। उसके बाद हमने देखा कि बड़े आला सतही इजलास हुए, बड़े बड़े फैसले लिए गए, लेकिन ये कैसे माजी से मुख्तलिफ होंगे सर? बड़े सवालात उठ रहे हैं, क्या कहेंगे आप? एक्चुअली जितनी डिटेल आपने की, चूंकि आपने दूसरी ज़बान में मैं पूरी तरह समझ नहीं पाया। क्या रहीम यार खान में आपने जो सवाल किया आप रिपीट करेंगे? सरदार साहब, मैं जानना चाह रही हूँ कि आज जो वाक़या रहीम यार ख़ान में हुआ, उसके बाद बड़े बड़े आला सतही इजलास हुए, फैसला हुआ है कि तमाम जल्द ऑपरेशन किया जाएगा कच्चे के इलाके में, पंजाब और सिंध के अंदर। सर, माजी में भी ऐसे ऐलानात कई बार हुए, वफाकी सरकार की जानब से बहुत बार कहा गया, लेकिन वो जो रिज़ल्ट सामने आया, वो जो रिज़ल्ट था वो वैसा नहीं था जो बताया गया। तो अब ये माजी के ऐलानात से ये ऐलान कितना मुख्तलिफ होगा ऑपरेशन के हवाले से, और इस पूरे वाक़े के हवाले से आप क्या कहेंगे? देखें, हमारी एक जमहूरी हुकूमत है, लेकिन मुझे अफसोस से ये बात कहनी पड़ती है कि अगर गवर्नमेंट अपने रेट को कायम नहीं कर सकती, और जो वाक़या पंजाब के अंदर हुआ या इससे पहले बाज़ इलाकों में होता है, जो लॉ एंड ऑर्डर सिचुएशन है पाकिस्तान की, वो इंतहाई तशवीशनाक इसलिए है कि यही वजह है कि कोई भी इन्वेस्टर जो है ना किसी दूसरे मुल्क का पाकिस्तान में आने के लिए तैयार नहीं है। हमारे यहाँ वक्तन फ़क्तन तो आप ऐलान करते हैं कि हम उन लोगों को कुचल देंगे, ख़त्म कर देंगे, लेकिन सवाल ये पैदा होता है कि क्या वो लोग जो इस तरह की कार्रवाई पाकिस्तान के अंदर करते हैं और लाकानूनियत करते हैं और पाकिस्तान के अमन को तबाह बर्बाद करते हैं और लोगों की जानों से खेलते हैं, तो क्या हुकूमत का ये फ़र्ज नहीं कि लोगों की जान माल की हिफाजत की जाए? ज़ाहिर है हमारा आइन ये बताता है कि उनको लोगों की जान माल की हिफाजत करनी चाहिए। अब इतना बड़ा वाक़या जो पंजाब में आप जिस तरह खुद बता रही हैं, इतना बड़ा वाक़या हुआ, तो ये इस बात की निशानदेही करता है कि जो दहशतगर्द लोग हैं, चाहे वो पंजाब में हों, सिंध में हों या कोई भी हों, उन पे फ़िलहाल हम कंट्रोल करने में पूरी तरह से नाकामयाब हो गए हैं। और जिस तरह के वाक़यात हमारे मुल्क के अंदर होते हैं दहशतगर्दी के, आप मुझे बता दें कि अगर ये सिलसिला जारी रहता है तो वो कौन सा मुल्क है जो आपके मुल्क में आके इन्वेस्टमेंट करने के लिए तैयार होगा? मैं समझता हूँ कोई भी तैयार नहीं होगा। तो मैं ये समझता हूँ कि अगर हमारी हुकूमत जो है ना वो इन दहशतगर्दों को कुचल नहीं सकती, वो लोग इतने ताकतवर हैं कि आते हैं, लोगों को मार के चले जाते हैं, वारदात करते हैं, इसके बावजूद हम कुछ नहीं कर सकते। अरसा दराज से मैं सुनता हूँ कि फलां इलाके में ये दहशतगर्द मौजूद हैं और उनके पास वो हथियार हैं जो शायद हमारी स्टेट के पास भी नहीं है। तो क्या मैं स्टेट से फिर सवाल करने में बजाना हूँ कि उन लोगों को क्रश करने की जिम्मेदारी किसकी है? हमारी लॉ एनफोर्सिंग एजेंसियों की है। और जब तक कोई इस मामला को कंट्रोल नहीं करेंगे, खाली ऐलाना तक अपने आप को महदूद रखेंगे, मेरे नज़दीक सिंध गवर्नमेंट हो या पंजाब हुकूमत हो, इन दोनों को मिल के इन लोगों को कुचलने के लिए, चाहे उसके लिए आपको एस्टेब्लिशमेंट की पूरी मदद लेनी पड़े, लें और उन लोगों का सफाया करें जो वक्तन फ़क्तन इस मुल्क के हालात इतने बुरी तरह से ख़राब करते हैं, साथ नहीं दी जा सकती। पर अगर ऐसा नहीं होता तो मैं यह समझता हूँ कि गलत है। और जिस तरह आपने कहा कि पंजाब में मैंने भी देखा कि उन्होंने इजलास पे इजलास किए हैं, उन्होंने कहा कि हम कुचल देंगे उन लोगों को। काश ये ऐलाना तक न हो, बल्कि प्रैक्टिकली उनको कुचला जाए जो लोगों की जान माल से खेलते हैं, मुल्क के हालात को ख़राब करते हैं, लोगों की जान माल से खेलते हैं और बेगना लोगों का जो है ना मर्डर करते हैं। ऐसे लोगों को किसी भी सूरत में किसी किस्म की कोई माफ़ी नहीं होनी चाहिए। तो मैं ये समझता हूँ कि अगर सिंध गवर्नमेंट और पंजाब गवर्नमेंट, हमारी जो पुलिस है, वो इन लोगों पे अगर कंट्रोल नहीं कर सकती, ये दोनों हुकूमतें मिलकर एस्टेब्लिशमेंट से दरख्वास्त करें कि इन लोगों को पूरे एरिया से साफ करने के लिए अगर उनकी भी मदद इनको लेनी पड़े तो मदद लें, लेकिन ये मामला हमेशा के लिए क्लियर करें। वो आते हैं, वारदात करके चले जाते हैं और कोई पूछने वाला नहीं होता। इससे साफ जाहिर होता है कि हमारी रेट जो है वो रेट नहीं है। हम लोग अपने कानून के को जो है ना सही तरह मेंटेन नहीं कर पा रहे और दहशतगर्द इतने ताकतवर हो रहे हैं कि वो जहाँ जी चाहते हैं आके वारदात करते हैं और वारदात करके चले जाते हैं।
تو میں حکومت وقت سے اپیل کرتا ہوں آپ کے پروگرام کے حوالے سے، اور اسپیشلی سندھ گورنمنٹ سے اور پنجاب گورنمنٹ میں جس علاقوں میں یہ واقعات ہوتے ہیں، یہ دونوں مل کر پریکٹیکلی معاملات کو ٹیک اپ کریں اور اتنا سخت آپریشن کریں کہ ان لوگوں کو ہمیشہ کے لیے جو ہے نا اس علاقے کو صاف کر دیا جائے، کچل دیا جائے، ان کو ختم کر دیا جائے، جو ہمارے ملک کی سالمیت سے کھیلتے ہیں، ہمارے ملک کے امن و امان کی صورتحال کو خراب کرتے ہیں، اور اس سے ہمارے پوری دنیا میں ہمارے ملک کی جو بدنامی ہوتی ہے اس کی ذمہ داری بھی پھر ہم پہ عائد آتی ہے۔ اور یہی وجہ ہے کہ دیکھیں گورنمنٹ اپنی طرف سے دن رات کوشش کرتی ہے کہ انویسٹر آئیں، ڈفرینٹ ممالک سے آئیں اور وہ انویسٹمنٹ کریں، اور آپ کہتے ہیں جی ہم ان کو لیگل پروٹیکشن دیں گے۔ اگر لوگ یہ دیکھیں گے کہ یہاں ہماری پوزیشن یہ ہے کہ ہم ان لوگوں کو کنٹرول بھی نہیں کر سکتے، ان کو اپنے راستے سے ہٹا بھی نہیں سکتے، وہ آتے ہیں 10-15 آدمی مار کے چلے جاتے ہیں، تو آپ مجھے بتا دیں کہ وہ کون سا ملک ہے جو آپ کے ملک میں آ کے آپ کی معاشی صورتحال کو بہتر کرنے میں اپنا رول پلے کرے گا؟ میں سمجھتا ہوں کوئی بھی نہیں کر سکتا۔ یاسین صاحب وجہ فرما رہے ہیں، آپ خود حکومت وقت کا حصہ ہیں، نواب اسان صاحب، لال مالی صاحب بھی میرے ساتھ موجود ہیں۔ نواب صاحب ہانے जेका ॻाल्हि यासिन साहिब ते कनि पिया त जेको कुझु थिए पियो तमामु ग़लति थिए पियो, साबित करे थो त रिट मौजूदु कोन्हे न रियासत जी न हुकूमत जी ऐं न ई कानून लागू कंदड़ इदारनि जी। हाणे एतिरा तमामु घणा वॾा वॾा ऐलान साम्हूं अचनि था, संजीदगी जेका आहे रुगो ऐलाननि जे हद ताईं नज़र अचे पई। हीउ जेको वाक़ियो थियो इन खां पोइ वरी ऐलान, वरी इजलास, सभु साम्हूं अचे पियो, पर इहे केतिरो माज़ी खां मुख़्तलिफ़ हूंदो? जेको बुनियादु आहे उन ते कमु छो नथो थिए? छा चवंदो अवां? तव्हां शायदि ॻाल्हि पिया कयो रहीम यार खान जी नवाब वाक़े साहब। वारी। जी नवाब साहब। हा, ॾिसो इहे तमामु वॾा वाक़िया आहिनि। हिकिड़ा पुलिस ऑफ करे वञनि पिया पंहिंजे घर तरफ़ जा हेडक्वार्टर, अगरि उन्हनि खे रस्ते ते मारियो वञे त इहो ॾाढो ॾुखोईंदड़ आहे। मुंहिंजे ख़्याल में पंजाब गवर्नमेंट खे सम्झणु घुरिजे ऐं पंजाब गवर्नमेंट खे सोचणु घुरिजे इहे वाक़िया जेके आहिनि। मां त इहो ई चवंदुसि त पंजाब हुजे या सिंध गवर्नमेंट मिली करे जेको ओॾां जा जॾहिं उन्हनि ते डंडो खजे थो धाड़ेलनि ते त हेॾे था भॼनि, हेॾे वारो ते जॾहिं खजे थो डंडो त होॾे पिया भॼनि ॿिए सूबे में। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ा मीटिंग थियनि, हिकिड़ी टास्क फोर्स ठाहियो वञे जेको ॿिन्ही सूबनि जो हुजे ऐं उहो जेको आहे सो हिननि खे जेके धाड़ेल आहिनि या उनजी पुठ भराई कनि था त मुंहिंजे ख़्याल में उनखे बिल्कुलु न बख़्शियो वञे, उनखे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। ऐं जेकॾहिं इहे अहिड़ा वाक़िया थींदा रहंदा, ॾुखोईंदड़ वाक़िया हूंदा ऐं ग़रीब माण्हू पीसजे पियो ऐं ग़रीब माण्हू वॾी तकलीफ़ में आहे। वॾो माण्हू त निकिरी थो वञे पर ग़रीब माण्हू लाइ कानून जेको आहे सो डिफिकल्ट थी वञे थो। नवाब साहब इहो इंतज़ारु छो पियो कयो वञे? को न को वाक़ियो अहिड़ो वॾो थिए थो, उन खां पोइ असां ॾिसूं था त कुझु वक़्त जे लाइ अलर्ट थियनि था सभु इदारा बि, सभु असांखे शोभा नज़र अचनि था अलर्ट थींदे, पर उन खां पोइ वरी ठापुर थी अची वञे, इंतज़ारु थिए थो त वरी को नओं अहिड़ो वाक़ियो, नओं अहिड़ो को सान्यो थिए। गॾियल जंहिं कार्रवाई जी असां ॻाल्हि कयो था उहा छो नथी थिए? उनजो इंतज़ारु छो थो कयो वञे? इहा ई त बदकिस्मती आहे असांजे मुल्क में। असांजे मुल्क में तॾहिं उथंदा आहिनि जॾहिं पाणी सड़क जे मथां गुज़री वञे, जॾहिं हालात ख़राब थी वञनि तॾहिं इहो थींदो आहे। ऐं वफ़ाक़ हुकूमत खे सम्झणु घुरिजे, वफ़ाक़ हुकूमत में सपोर्ट करणु घुरिजे ऐं वफ़ाक़ जा इस्टेब्लिशमेंट मिली करे ऐं सिंध हुजे या पंजाब हुजे उनजी गवर्नमेंट जेके पुलिस IGs वेहनि, हिकु टास्क फोर्स ठाहियो वञे ऐं उन्हनि खे कैफ़र किरदार ताईं जेसिताईं न पहुचायो वेंदो तेसिताईं मुंहिंजे ख़्याल में अमन जो इहो न थींदो। ऐं ज़ाहिर इहे ग़लतियूं थियनि थियूं, ग़लतियूं इहे न हुजणु घुरिजनि। हाणे हिन वक़्तु जेको पंजाब में तमामु वॾो वाक़ियो थियो आहे उनखे चीफ मिनिस्टर खे बि सम्झणु घुरिजे, IG खे बि सम्झणु घुरिजे। जेको हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे, जेको पुलिस सां जेके 12 नौजवान फ़ौत थिया आहिनि ऐं वॾी ॾुखोईंदड़ आहे उनजा बच्चा ॿार। हिकिड़ो ई माण्हू कमाइण वारो हूंदो आहे जंहिंखे पूरी फैमिलीअ खे पालींदो आहे, उहे वीचारा नौजवान उहे बि कंहिं फैमिली जा हूंदा, कंहिं फर्द जा हूंदा, कंहिं माउ जा पुट हूंदा, कंहिं पीउ जा पुट हूंदा। जहिड़े नमूने सां उन्हनि खे क़त्ल कयो वियो, शहीद कयो वियो।
ॾिसो पैसा भली उन्हनि खे मिलनि पर उहो उनजो हल न आहे ऐं उनजी पूरी ज़िंदगी उन फैमिली जी तबाह थी वञे पई। इन जे करे की उन्हनि सां ज़्यादती पई थिए। ज़्यादती इहा आहे की एॾो वॾो वाक़िया थियनि था त उन ते असीं शुरूअ में ई जेकॾहिं कदम वठूं ऐं शुरूअ में ई कयूं। ऐं असां वटि बदकिस्मती इहा आहे की काॾो न काॾो उन्हनि माण्हुनि खे धाड़ेलनि खे रिलीफ मिले थो। रिलीफ मिलण बि इहो बि ग़लति ॻाल्हि आहे। जीअं जुडिशरी मां बि जल्दी उहो केसनि मां या इन्हनि मां उन्हनि खे मुंहिंजे ख़्याल में जेको आहे सो हरामी माण्हू ॾोहारी माण्हू निकितो थो वञे, ग़रीब फाथो पियो आहे। सो उन में घणेई असांखे सम्झणु घुरिजे। ऐं अहिड़ी जेकी सिचुएशन आहे इन में जेको आहे सो पंजाब जी जेको आहे सो ज़ाहिरी आहे उन एसपीअ खे ॾिसणु घुरिजे। उन उतां जे जेके अमलदार आहिनि उन्हनि सां इहो वाक़ियो एॾो वॾो छो पेश आयो आहे त मुंहिंजे ख़्याल में इहो सिर्फ़ु पंजाब जो न आहे पर इहो वफ़ाक़ जो आहे। इहो वफ़ाक़ बि हिन ते जेको आहे सो कंट्रोल करे। ऐं वफ़ाक़ जेके सिंध सां बि जेको आहे सो हाणे रिसेंटली तव्हांखे यादि हूंदो आसिफ अली ज़रदारी साहिब जेकी हंगामी कई हिन में सखर में जेके मतिलबु हुन इहा बि कई त हुननि उनजो बि को रिज़ल्ट न निकितो। नवाब साहिब हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल मूंखे ब्रेक वठिणो आहे। ब्रेक खां पोइ लाल साहिब खां बि हिन जो जवाबु वठंदासीं ऐं गुफ़्तगू खे अॻियां वधाईंदासीं। रुगो ही पंजाब जी सूरत हाल कोन्हे, सिंध में बि असीं केतिरे ई वक़्त खां असीं दाहूं कंदे बि अचूं था, सूरत हाल ॾेखारींदे बि अचूं था, अहिड़ा ऐलान बि ॿुधंदे अचूं था। उन ते हल छो नथो थिए, उनजो हल छो नथो निकिरे, उनजे जेके रूट कॉज़िस आहिनि, जेको बुनियादु आहे उन ते कंहिंजो ध्यानु छो नथो वञे ऐं जेके रुकावटूं या जेके मसइला या जेके चैलेंजिस आहिनि उन्हनि ते ॻाल्हि ॿोल छो नथी थिए। रुगो इहा समूरी संजीदगी ऐलाननि ताईं महदूद छो आहे। उन ते नाज़रीन गुफ़्तगू थींदी हिकु मुख़्तसिर ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, फिर ॿीहर मूंखे प्रोग्राम में भलीकार। ब्रेक खां अॻु सदा यासीन आज़ाद नवाब वज़ीर वसाण साहिब जो मौक़े पां ॿुधो। लाल साहिब छा चवंदो अव्हां जे वक़्त में बि इहे मसइला रहिया, उन खां पोइ जेके हुकूमतूं अचनि थियूं मसइला उते जो उते हिन पासे जा रहनि था। इन ही जेको समूरो पासो आहे संजीदगी ऐलाननि ताईं महदूद छो आहे? महिरबानी राजा। सभ खां पहिरीं त जेके 12 एहलकार शहीद थिया आहिनि उनजे घर वारनि खां इज़हारे तज़ियत कयां थो ऐं ॾुख जो इज़हार करियां थो। ॿी ॻाल्हि इहा त ॿिन्ही दोस्तनि पंहिंजी पंहिंजी जेका सूबाई हुकूमतूं आहिनि उनजो बरमला उनजी नाकामी जो इज़हार कयो आहे। इहा हिकिड़ी चङी ॻाल्हि आहे। जेकॾहिं नाकाम थियनि थियूं हुकूमतूं त उनजी नाकामी जो इज़हार करणु खपे ऐं उनखे क़बूल बि करणु खपे। हाणे जेसीं इहो पंजाब में वाक़ियो थियो आहे त पंजाब में तव्हां ॾिसो पंजाब जे सूबे में इहा सूरत हाल हुजे त उतां जी पुलिस बजाए इन जे त ॾुहारियुनि खे पकड़े उहो सियासी कारकुननि जे घरनि में घिड़ी उन्हनि खे गिरफ़्तार करणु, उन्हनि खे कूड़नि केसनि में फासाइण में मुलविस हुजे त यकीनी तौर ते उतां जी पुलिस रुगो पंहिंजनि आकाउनि खे ख़ुशि करण में तव्हां ॾिठो हूंदो मरियम नवाज़ साहिबा जेको आहे उनखे जी ॿारनि खे ख़ुशि कबो आहे, उनखे पुलिस जूं वर्दियूं पाराए ऐं सलामियूं ॾेई ख़ुशि करे था छॾनि। उनखे ख़बर आहे त असांजूं हाणे नौकरियूं पकियूं आहिनि छाकाणि त आका ख़ुशि आहिनि त बसि ॻाल्हि ख़तम थी वई आहे। त इहो इंतिहाई हिकिड़ो संगीन मामिलो आहे। स्टेट जो कमु हूंदो आहे, सभ खां पहिरियों कमु ई आहे त अवाम खे तहफ़ुज़ फराहम करणु, अमन अमान फराहम करणु, जंहिंमें ही बुरी तरह नाकाम थिया आहिनि। लाल साहिब हिन पासे खां सवाइ इहो बि ज़रूरु ऐड कजो त हिन पासे खां सवाइ ख़ुदि फोर्स बि त ग़ैर महफ़ूज़ बणियल आहे। उहा पुलिस हुजे, पुलिस सां गॾु लाॻापियल ॿिया इदारा हुजनि, इन क़िस्म जी सूरत हाल में उहे सभ खां वधीक ग़ैर महफ़ूज़ असांखे नज़र आया आहिनि। राजा उन ते बचूं था। हाणे जेके सिंध जे हवाले सां ॾिसो त सिंध में हाणे इहो अगवा ऐं धाड़ेल हिकिड़ी इंडस्ट्री बणिजी विया आहिनि। तव्हां पूरे जेको अपर सिंध आहे उहो बदअमनी जे वर चढ़ियल आहे। रोज़ानो माण्हू अगवा थियनि था ऐं तव्हां रोज़ स्टोरीज़ ॾिसंदव त इन में पुलिस ऑफिशियल्स ऐं सियासतदान उहे पिण मुलविस नज़र आया आहिनि। उतां जा सरदार, कॾहिं सरदारनि ते इहो इल्ज़ाम थो अचे त कॾहिं पुलिस ऑफिशियल्स ते इल्ज़ाम अचे थो। तव्हां ॾिठो पूरियूं पुलिस मोबाइल जूं वेनूं, मोबाइलूं हथियारनि सां जेके भरियल आहिनि उहे जेके आहिनि उहे पकड़ियूं थियूं वञनि। ॿिए तरफ़ हिकिड़े पासे पुलिस आहे। ही मामला साम्हूं ईंदा रहनि था, अहिड़ा ऐलान बि अचनि था, इजलास बि थियनि था, इन्हनि ते बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल थिए थी। इहो ड्रामेबाज़ी आहे, इहो सॼी ड्रामेबाज़ी आहे। ये ऐलान ड्रामेबाज़ी आहिनि। इहो रुगो जेका पब्लिक बाय लॉ जेको नाराज़ थिए थी उनखे थधो करण लाइ इहे सभु ड्रामेबाज़ी थिए थी। बाक़ी जे पोयां कोई इन्हनि वटि कोई गेम प्लान न आहे। जंहिं वटि
जेका तव्हां ॾिसो त हाणे पीपल्स पार्टी में सिंध में रड़ियूं थियण शुरू कयूं अथनि। मखदूम जमील ज़मान साहिब चयो आहे त हुकूमत सीरियस ई न आहे, हिननि जे वस जी ॻाल्हि ई न आहे। हुन जेके आहे फौज खे अपील कई आहे त अचो ऐं इन मामले खे हल करियो। हाणे जॾहिं हिकिड़े पासे त फौज खे अपील थिए थी त ॿिए पासे सवाल इहो बि उथनि था त धाड़ेलनि वटि रशियन साख्त जा हथियार मौजूद आहिनि, अमेरिकन साख्त जा हथियार मौजूद आहिनि। उहे एॾो ट्रेवल करे सिंध जे ऐं पंजाब जे कचे ताईं की पहुचनि था। बुनियादी तरह खां इन हुकूमतूं जेके अचनि थियूं उहे उनजो कमु हूंदो आहे त माण्हुनि खे अमन अमान फ्राहम कनि, तहफ़ुज़ फ्राहम कनि, ऐं हुननि जो जेको आहे इहो जेको सियासी तरह खां जेसिताईं हू पंहिंजे मुखालफ़ीन खे विक्टिमाइज़ करणु ऐं पंहिंजे मुफ़ादात जी तरजीह ते सभु कुझु कुर्बान न करण वारो जेको रवैयो आहे उहो तुर्क न कंदा त ओसिताईं इहो मामला हल न थींदा। ऐं उन माण्हुनि खे बि सोचण जी ज़रूरत आहे जिन खे ख़ौफ़ में हिसाए वोट बि वठनि था, सरदारी जे नाले, ख़ौफ़ जे नाले, जेल जे नाले, पुलिस जे नाले, त हिननि सां आख़िर मुआदो अटकाइणो पवंदो। इहे ई उहे धुनियूं आहिनि। ही धाड़ेल का शइ आहे जेको तव्हां ऐं मां हिकिड़े आम शहरी बग़ैर लाइसेंस जे मोटरसाइकिल को था हलाए सघूं, हेलमेट खां बग़ैर था वञूं त पुलिस थी बीहारे छॾे। ही जेके धाड़ेल आहिनि हिननि खे बाक़ाइदे पालियो वेंदो आहे, तातियो वेंदो आहे, मखण कराया वेंदा आहिनि। हिननि खां इहो कमु करे अवाम खे ख़ौफ़ज़दा करे, अवाम खे डेॼारे, उन्हनि खां इहे वोट बि वरिता वेंदा आहिनि। इहो कंहिंखां ढकियल छुपियल ॻाल्हि न आहे ऐं इन जो अंत सिर्फ़ु अवाम ई आणे सघे थी। ऐं हिननि हुकूमतनि खे घुर्जे त होश जो खां कमु वठनि ऐं हाणे इहे माण्हुनि जे वस खां इहे शयूं ॿाहिरि वञनि थियूं। ठीक, सरदार यासीन आज़ाद साहब, लाल साहब को, नवाब साहब को आपने सुना, वो ये लाल साहब को भी आपने सुना, वो ये कह रहे हैं कि इसका जो अब सबको पता है कि क्या हो रहा है और क्यों हो रहा है, लेकिन अगर एंड नहीं हो रहा तो उसके हवाले से सिर्फ ये कह देना काफ़ी नहीं होगा। हुकूमतों का, वो सूबाई हुकूमत हो या आप जिसे फेडरल गवर्नमेंट का हिस्सा भी हैं, वहाँ से सिर्फ ये कह देना या अपनी बेबसी का इजहार कर देना कि हमसे उनकी ताकत बहुत ज़्यादा है, सर इससे कुछ नहीं होगा। इससे आगे बढ़कर हुकूमतों को काम करने की ज़रूरत है इस मामले पर। देखें, क्या माजी में ये लोग इन्होंने ये वाक़यात नहीं किए हैं? सर हर तो दौर में हुए हैं। जुमला कहना कि जी ड्रामेबाजी है, मैं इस जुमले से एग्री नहीं करता। मैं तो सिंपल ये कहता हूँ कि ये एक ऐसा मसला है जिसमें हम सबको मिलके कोई रास्ता निकालना है। और मैंने आपके प्रोग्राम के हवाले से ये बात बिल्कुल क्लियर अल्फाज में कही कि अगर दोनों सूबाई हुकूमतें और फेडरल गवर्नमेंट ये समझती है कि हमारे यहाँ जो लॉ इन्फोर्सिंग एजेंसियाँ हैं वो उन लोगों को कुचल नहीं सकते, उनके खिलाफ सही तरह से ऑपरेशन नहीं कर सकते, तो उसके लिए बड़े लोगों की भी मदद ली जाए तो कोई गलत नहीं है। तो आप उन लोगों की मदद लें। आप ये अंदाज़ा करें कि चंद अफराद अगर पूरी हुकूमत को, चाहे वो सूबाई हुकूमत सिंध की हो, पंजाब की हो, बलूचिस्तान की हो, KPK की हो, चंद अफराद अगर अमन अमान को तबाह करते हैं और हुकूमत उनको कामयाब, उन पे ऑपरेशन करने की पोजीशन में नहीं है या उनको कुचल नहीं सकती, उनको हथियार डालने पे मजबूर नहीं कर सकती, तो मैं ये ज़रूर कहूँगा कि फिर जो हमारी हुकूमतों की जो रेट है वो कमज़ोर है। और ये रेट माजी में भी हो रही है। ये लोग अरसा दराज से मैं देख रहा हूँ कि जो भी हुकूमत आती है उसमें ये वाक़यात होते रहते हैं। और जिस तरह आप देखें पंजाब की जो सूरत हाल अभी हुई है, 13-14 लोगों के मतलब सुना के वो मारे गए। अगर ये जो सिलसिला है तो मैं समझता हूँ कि पंजाब गवर्नमेंट ने तो बाकायदा इस बात का ऐलान किया है कि हम इस मामले को सख्ती से चलेंगे। और सिंध गवर्नमेंट से भी मेरे ख्याल में उनका राब्ता कायम हो रहा है, सिंध गवर्नमेंट और पंजाब गवर्नमेंट दोनों मिलके। और मैं तो फिर आपके प्रोग्राम के हवाले से कहूँगा कि बेहतर यही है कि फ़ौज पाकिस्तान की मदद ली जाए और एक ऐसे तरीके से उनको क्रश किया जाए हमेशा के लिए। और वो इलाके जो इस किस्म के हैं उनको चाहे आपको उन पे बम्बार्डमेंट करके भी उनको तबाह बर्बाद करना हो तो कर दें, कोई मसला नहीं है दहशतगर्दों। लेकिन सरदार यासीन साहब, ये जो आज फैसला हुआ है ऑपरेशन के हवाले से और दोनों सिंध और पंजाब दोनों के कच्चे के इलाके में, उसमें जाहिर है उसमें वो जो वज़ीर दाखिला हैं वो उनकी सदारत में ये अहम इजलास हुआ है जिसमें सारे लोग मौजूद थे और रियासत भी गाफिल नहीं है। आपने कहा कि अफवाज को भी शामिल करना चाहिए अगर ज़रूरत पड़ती है। तो ये माजी में हमने कई बार ये सिलसिला देखा कि बड़े बड़े इजलास हुए जिसमें सब शरीक थे, इसके बाद भी कोई हल नहीं निकाल पाए आज तक इस मसले का। ये मसला दिन ब दिन बढ़ता जा रहा है। नहीं, आप ये बता दें कि ये लोग जो हैं
जी इनके पास असला कौन से आता है? आखिर किसी न किसी बॉर्डर से कहीं ना कहीं इनको सामान तो मिलता जी है। सर, सर वो तो काम हुकूमत का है बताना। नहीं, मैं खुद आपकी बात को आगे बढ़ा रहा हूँ। जी जी तो वो असला अगर जहाँ कहीं से आ रहा है और दुनिया का लेटेस्ट असला अगर उनके पास आ रहा है, बिल्कुल। तो हुकूमत वक्त को क्या है, इन चीजों का अंदाजा नहीं कि असला फराहम करने वाले कौन लोग हैं। पिछले दिनों में आपको पता है कि सिंध गवर्नमेंट से ताल्लुक रखने वाले एक मिनिस्टर का नाम आया था और उन्होंने रिजाइन कर दिया था। उनका कहना यह था कि मैंने कोई असला सप्लाई नहीं किया। लेकिन क्वेश्चन ये है कि आखिर कौन सा मुल्क है जो उनको असला देता है? और हमारी जो लॉ इन्फोर्सिंग एजेंसियां इतनी पावरफुल होने का दावा करती हैं, तो फिर वो ये मालूमात क्यों नहीं करते कि इन लोगों को इस्लाह देने वाले कौन लोग हैं? और ये मालूम करके अगर कोई मुल्क इसके अंदर इन्वॉल्व है, कोई पड़ोसी मुल्क किस्म के इन लोगों को अगर किसी किस्म की सपोर्ट करता है, तो मुझे ये बात कहते हुए तकलीफ जरूर हो रही है कि उन लोगों को कुचलने के लिए अगर थोड़ी सी आपको बम्बार्डमेंट भी करनी है, तो उस इलाके में अगर वो आबादी से जरा बाहर हैं तो बम्बार्डमेंट करके उनको तबाह बर्बाद कर दें ताकि ये सिला हमेशा के लिए खत्म हो। ये बम्बार्डमेंट वाली बात मैं बड़ी तकलीफ के साथ करता हूँ, क्योंकि जब मैं ये सुनता हूँ कि ये हो गया वो हो गया, उन्होंने इतने आदमी अगवा कर लिए, इतने लोगों को मार डाला, गवर्नमेंट कंट्रोल करने की कोशिश कर रही है। आज पंजाब गवर्नमेंट कहती है हम करने की कोशिश कर रहे हैं। बलूचिस्तान में जब चले जाएं तो वहां की सूरत बिल्कुल अलग है। KPK में दहशत गर्दी अपने अरूज पे है। तो ये तमाम सिलसिला पाकिस्तान को कमजोर करने की तरफ एक स्टेप है, और पाकिस्तान को अगर मजबूत करना है तो इन लोगों को कुचलना होगा, सख्ती से कुचलना होगा, सख्त से सख्त ऑपरेशन करना होगा। और ऑपरेशन भी ऐसा होना चाहिए कि आइंदा उस इलाके में से कोई आदमी कोई वारदात ना कर सके। अगर हमारी हुकूमत ये नहीं करेगी तो फिर मुल्क की सूरत हाल को कंट्रोल करना मुश्किल हो जाएगा। माशी सूरत हाल हमारी तबाहकुन है, और कोई भी मुल्क जो है ना इस मुल्क में किसी किस्म की इन्वेस्टमेंट करने के लिए नहीं आएगा। हमें पहले पाकिस्तान के मुतालिक सोचना है। जो सूरत हाल है, जो लोग जिन लोगों की जान आ गई है उनका क्या कसूर था आप ये बता दें, और उनकी जान और माल की हिफाजत की जिम्मेदारी मैं खुद कहता हूँ कि हुकूमत वक्त की थी। और वह अगर ये है तो इसके बावजूद भी अगर सिंध गवर्नमेंट और पंजाब गवर्नमेंट ऑपरेशन करके उनको खत्म नहीं करती, तो फिर मैं ये कहूँगा कि ये बड़ी तकलीफ दह सूरत हाल है हमारे लिए। अल्लाह करे ये दोनों हुकूमतें मिलकर और वजीर दाखिला से ये कहें कि ऑपरेशन करें, एक टारगेट फिक्स करें कि 15 दिन के अंदर अंदर हमने इस मामले को कम्प्लीटली कंट्रोल करना है और इस इलाके को बिल्कुल साफ कर देना है। तो इरादा करे, गवर्नमेंट अपने रेट कायम करने चाहे, रियासत अपने रेट कायम करने चाहे तो कोई काम मुश्किल नहीं है। पर अगर नहीं करना है, यासीन साहब, गवर्नमेंट अगर चाहे, रियासत अगर चाहे अपनी रेट कायम करना तो फिर कोई मसला नहीं है। नवाब साहब इन ते भी रिस्पॉन्ड कजो ऐं गॾोगॾु जेका काल्ह मुलाक़ात थी आहे बिलावल भुट्टो, ज़रदारी साहब ऐं वज़ीर आज़म साहब विच में, उन मुलाक़ात खां पोइ कुझु डेवलपमेंट्स भी नज़र में अचनि पियूं। पंजाब में पावर शेयरिंग जे हवाले सां जेका 25 ऑगस्ट ते तारीख़ ॿुधाई पई वञे त वधीक मामलनि खे फाइनलाइज़ कयो वेंदो, उन हवाले सां बि ॿुधाइजो केतिरी मुतमइन आहे पीपल्स पार्टी। जी नवाब साहब। जी हेलो नवाब साहब, मुझो आवाज़ अवां ते आयो पे, मूं चयो पे त हिन ते बि ज़रूरु रिस्पॉन्ड कजो। जेका ॻाल्हि यासीन साहब कनि पिया त तमामु सख़्त ऑपरेशन, सख़्त मामले जी ज़रूरत आहे ऐं समूरनि शयुनि खे पासे ते रखी करे हिकिड़े सख़्त ऑपरेशन जी जेकॾहिं रियासत हुकूमत चाहे त पोइ का शइ वरी कोन्हे। ज़रूरु रिस्पॉन्ड कजो। ऐं पोइ जेको गुज़िरियल ॾींहुं मुलाक़ात में थियो आहे उहो बि असांखे ॿुधाइजो त छा तइ थियणु वञे पियो पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून विच में पंजाब अंदरि। न, मुंहिंजे ख्याल में जेको यासीन साहब हाणे ॻाल्हि कई त ॾिसो, हाणे जीअं असां चऊं पिया त ॿई सूबा मिली करे ऑपरेशन कनि ऐं हुनखे हेठि जेको आहे वफ़ाक़ करे, पर वफ़ाक़ खे इहो सोचणु घुरिजे कि ज़ाहिरी आहे इहे वफ़ाक़ जे अंडर इन ॿई सूबा जेकॾहिं ऑपरेशन थिए थो ऐं सफ़ाई थिए थी त मुंहिंजे ख्याल में इहो बहितर आहे। जेके बेगुनाह माण्हू मारिया था वञनि, बेगुनाह माण्हुनि खे अगवा कयो थो वञे, बेगुनाह माण्हुनि सां जेके वीडियो अचनि पियूं, वायरल थियनि पियूं, उन्हनि खे बेदर्दीअ सां गोलियूं हयूं थी वञनि, बेदर्दीअ सां उन ते डंडा नंढनि मासूमनि ॿारनि खे हया था वञनि, तो मुंहिंजे ख्याल में वफ़ाक़ खे सीरियस थिए ऐं वफ़ाक़ हिन वक़्तु ई सीरियस कोन्हे। वफ़ाक़ नथो चाहे त पोइ अमन अमान हुजे। मुंहिंजे ख्याल में वफ़ाक़ खे सम्झणु घुरिजे त जेको आहे सो जेकॾहिं अमन अमान हूंदो
त मुल्क सही ट्रैक ते हलंदो, जेकॾहिं अमन मान नहीं हूंदो त मुल्क ट्रैक ते कोन हलंदो। हिन वक़्तु जेकी सिचुएशन आहे, मुख़्तलिफ़ जेके पार्टियूं चाहे PTI हो, उन्हनि खे त रुगो धाणा लॻी पई आहे ऐं जलसा लॻी पई आहे। हिते मुल्की हालात तमामु ख़राब आहिनि, मुल्क तमामु वर्स्ट हिन मां गुज़रे पियो ऐं मुल्क जी जेकी हिन वक़्तु जेकी कंडीशन आहे उहा बहितर न आहे ऐं असांखे सभिनी खे सम्झणु घुरिजे। सभ खां पहिरियां पाकिस्तान आहे त असीं सभु कुझु आहियूं। जॾहिं असीं ॾिठोसीं, जॾहिं ही हुकूमत आई, निगरान सेटअप वियो, उन खां पोइ हाणे बि कुझु वक़्तु अॻु बि सदर आसिफ ज़रदारी बि हिते कराची में मौजूदु हो। तमामु अहम इजलास थिया अमन अमान जी सूरत खे वठी करे ऐं असांखे इहो ॿुधायो वियो, सभिनी खे इहो ॿुधायो वियो त असीं सभु हिकु पेज ते आहियूं। अवां चओ था त वफ़ाक़ सीरियस कोन्हे। ॾिसो, मां उन ते अचां पियो, तव्हां मूंखे इंटरप्ट कयो त मुंहिंजी ॻाल्हि जो मतिलबु इहो त आसिफ अली ज़रदारी साहिब जी तव्हां पहिरियों बि ॻाल्हि कई, हाणे बि कई। आसिफ अली ज़रदारी साहिब कराची में मीटिंग कई, हिन जी सखर डिवीज़न में मीटिंग कई ऐं हुन इहो बि चयो त तव्हांखे जेको असलो आहे, जेको हुन लेटेस्ट आहे, उहो बि मुहैया कयो वेंदो ऐं हर शइ तव्हांखे वफ़ाक़ बि सपोर्ट कंदो। पर उन विच में वाक़िया थियनि पिया ऐं एक्शन थियो आहे। ईअं न आहे त सिंध में न थियो आहे एक्शन, सिंध में एक्शन थियो आहे ऐं घणेई धाड़ियल मारिया विया आहिनि। घणनि खे जेको उन जूं टंगूं ज़ाया कयूं वियूं, घणनि खे बिल्कुलु जो आहे एक्शन थियो आहे सिंध में। ईअं न आहे त न थियो आहे। त हाणे उन जो जेसीं ताईं धाड़ियल जो अंग मुख़्तलिफ़ ज़िलनि में आहे, जेको आहे सो जेसीं ताईं उहो मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेसि ताईं उनजो ख़ात्मो नथो अचे, मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेसि ताईं उनजो अंत सफ़ा बिल्कुलु नथो अचे, त उहे उनजो नसुल हलंदो थो अचे न। उन ॾिसो न, उन में मां इहे चवणु पियो चाहियां त इहे हिकिड़े माण्हूअ जो या हिकिड़े सूबे जो कमु न आहे। इहे सभु मिली जुली करे इहो हिनखे कमु करणो पवंदो ऐं सभई मिली करे हिकिड़ो, जीअं असीं पाकिस्तान जो नारो हणंदा आहियूं न, पाकिस्तान जिंदाबाद, त सभई चवंदा आहिनि जिंदाबाद। गॾु बि आयो जेको ही हुकूमत जो असांखे सेटअप नज़र अचे पियो, हुन में हुननि सां गॾु वेठल बि आयो, त इहो ॿुधायो त कहिड़ी संजीदगी चाहियो पिया? असीं गॾु कोन आहियूं, असीं उन्हनि खे आइनूं ॾेखारियूं पिया, असीं उन्हनि खे चऊं पिया, असीं गवर्नमेंट जो हिसो न आहियूं। मिसलन हाणे जीअं वज़ीर वफ़ाक़ में त असांजी हुकूमत कोन्हे, पंजाब में त असांजी हुकूमत कोन्हे ऐं जेको आहे सो उहे फुल फ्लेज आहिनि। त उन में ज़ाहिर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾी पार्टी आहे, वॾी कुर्बानी ॾिनी आहे। जेकॾहिं हिन मुल्क जेकॾहिं कुर्बानी ॾिनी आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनी आहे, ॿिए कंहिं बि कोन ॾिनी आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजे ख़दशनि जो इज़हार बि करे थी। काल्ह बि हिकिड़ी अहम मीटिंग कई आहे। नज़रअंदाज करे थो इंतहाई अहम मसइले खे। मरियम नवाज़ हिकिड़े सूबे जी ॻाल्हि करे थी, बिलावल साहब सूबे जी ॻाल्हि न कई आहे, बिलावल साहब पाकिस्तान जी ॻाल्हि कई आहे। जनरली पाकिस्तान में जेकी सिचुएशन आहे, जेके हालात आहिनि, उन ते बिलावल साहब जो बिलावल साहब चाहे थो सिचुएशन हिन में ख़राब आहे, उन ते बिलावल साहब को सूबे जो बिलावल साहब जेको आहे सो हिन मुल्क जो लीडर आहे, उन ज़ाहिरी उन तरफ़ ते ॻाल्हाए उहो चाहे पियो त जेको आहे सॼे मुल्क में जेको अमन अमान हुजे ऐं जीअं पंजाब में वाक़िया थियनि था या किथे बि कहिड़े सूबे में, जीअं साईं ॻाल्हि कई त KP में दहशतगर्दी इहो सम्झाइजो सरकार कहिड़ो घुर्बल आहे वफ़ाक़ी सरकार खां, जेका अवां ॻाल्हि कई त हिन मसइले जे हल लाइ वफ़ाक़ी सरकार जो जेको घुर्बल सहकार आहे उहो न पियो मिले। उहो कहिड़ो सहकार आहे जेको घुर्बल आहे हिन मसइले जे अमन अमान जे मसइले जे हल लाइ? सरकार इहो ई आहे त नाज़िया, असीं चाहियूं था त वज़ीर आज़म खे हेॾा वॾा वाक़िया थियनि था, उन्हनि खे हिकु टास्क फोर्स क़ाइमु कयो वञे, उन में इंटीरियर मिनिस्टर हुजे, सूबनि जा जेके नुमाइंदा हुजनि, उहे वेहनि ऐं एस्टेब्लिशमेंट हुजे मुख़्तलिफ़ केरु बि हुजे, जेको बि साथारी हुजे, उहो बि कानून उहो भली हुन लोड़े, जेको सपोर्ट करे थो उहो बि हुजे। ॾिसो त अमन अमान कीअं नथो थिए। गुफ्तगू खे हितां खां ई कंटिन्यू कंदासीं नाज़रीन, मुख़्तसिर ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, फिर बीर के प्रोग्राम में भलीकार जी। लाल साहब अवां ॿुधो मौक़िफ़ सदाई साहब जो, ॿई हुकूमतुनि जा ज़ाहिर आहे, मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जा नुमाइंदा आहिनि, अवां छा चवंदो? नाज़िया, मां पंहिंजी ॻाल्हि वरी रिपीट कंदुसि।
ऐं तव्हां ॿिन्ही दोस्तनि जेका ॻाल्हि कई आहे उन में हिन जो बरमला एतिराफ़ आहे त ॿिन्ही सूबनि जी जेका पुलिस आहे उहो अमन अमान क़ाइमु रखण में नाकाम थी वई आहे। ऐं हिकिड़ो यासीर आज़ाद साहब त बमबारी करण जी ॻाल्हि थो करे, पर आउं चवां थो इन बमबारी करण खां पहिरीं इहे जेके भौतार आहिनि जेके हिननि खे पालीनि था, पहिरियों हुननि जो हिन ख़बर आहे इहा ॻाल्हि ईअं आहे ई कान त सिंध हुजे या पंजाब जो जेको एरिया आहे कचे जो, उते जेको धाड़ेलनि जी पुठ भराई कनि था उहे केरु आहिनि इहो हिन खे सभु ख़बर आहे। पहिरीं उन्हनि में हथ विझो, उन बि हथ विझण लाइ तयारु न आहिनि। पुलिस खां सिर्फ़ु सियासी कमदारी जो कमु वठणु चाहिनि था। हाणे नवाब साहब जेका ॻाल्हि करे पियो बार बार त वफ़ाक़ सीरियस न आहे, त इन में तव्हां ॻाल्हि सम्झो मखदूम जमील सबान साहब जेका ॻाल्हि कई या उन ॻाल्हि जी ताईद आहे त इहो फौज अचे या सिंध हुकूमत जे वस जी ॻाल्हि कान्हे। नवाब साहब रुॻो इनडायरेक्ट ॻाल्हि कनि था, मखदूम जमील साहब जेका आहे उहा डायरेक्टली इहा ॻाल्हि कई आहे त सिंध हुकूमत में सीरियस आहे, न उनजे वस जी ॻाल्हि आहे, न उहो करणु चाहे थी। इन करे फौज अचे ऐं धाड़ेलनि खे अची हिते कंट्रोल करे। हाणे जेका बिलावल भुट्टो साहब जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई त ॾिसो बिलावल भुट्टो साहब गुज़िरियल जेका बजट हुई हिते सख़्तु एतिराज़ वारिया हुआ त टैक्स मड़े माण्हुनि जी जेका आहे उहो चेल चिॿी कई वई आहे। पोइ वरी जेका पंजाब में 14 रुपया फी यूनिट पंजाब जी आवाम खे जेका पंजाब गवर्नमेंट नवाज शरीफ जेका आहे उहो ॾिनी रिलीफ ॾिनूं, उन ते उन्हनि खे सख़्तु एतिराज़ हो त इहो जेका आहे सभिनी सूबनि जे सभिनी माण्हुनि खे मिलणु घुर्जे। कल्ह मुलाक़ात थी आहे, उन खां पोइ कुझु डेवलपमेंट्स बि थियूं आहिनि। हाणे 25 तारीख़ ते वरी मिलनि पिया, गजल कमेटी मिले पई। न हिकिड़ो मिनट पर जॾहिं मुलाक़ात थी त खोदा पार निकिला चूहा, न उन में बिजली जो जेको आहे ॿियनि सूबनि खे रिलीफ जी ॻाल्हि आहे, न टैक्स घटाइण जी ॻाल्हि आहे। उन में वरी ॻाल्हि इहा आहे त पंजाब में असांखे पावर में हिसो ॾियो। त हिननि जो आम माण्हुनि सां ही डी लिंक थी आहिनि, का लिंक ई न आहे बचियो, का आवाम जी ॻाल्हि करण लाइ तयारु न आहिनि, महांगाई ते ॻाल्हि करण लाइ तयारु आहिनि। हाणे पीपुल्स पार्टी त सिंध जी आवाम सां वाइदो कयो हुयो त तव्हांखे 300 यूनिट फ्री ॾींदासीं। पंजाब में मरियम नवाज़ जेकॾहिं ॾिए थी पई 14 रुपया यूनिट घटि करे, त ही बि त ॾेई सघनि था हिननि। ऐं ही त वरी जेको पाण वटि बिजली पैदा थिए थी त उन ते फ़ख़्रिया चवनि था त असां वटि जेका थर में जेका बिजली ठहे थी पई उहो सिधी फैसलाबाद वञे थी, असां हुन में हिकिड़ो यूनिट बि नथा रोकियूं। पर तव्हां जेकॾहिं सिंध जा जेके आहिनि ज़रिया इस्तेमालु थियनि था, जेके वसाइल इस्तेमालु थियनि था, तव्हां हुन में सिंध जी अवाम खे त को रिलीफ मिले कोन पियो। सो ही सिर्फ़ु पीपुल्स पार्टी जी गेम ओसि ताईं आहे जेसि ताईं हिननि खे वज़ारतूं मिलनि, हिननि खे पावर मिले ऐं उन खां पोइ हिननि खे अवाम जी काई फ़िक्र। नवाब साहब कुझु चवणु चाहींदो त पीपुल्स पार्टी वई हुई अवाम जे रिलीफ जी ॻाल्हि करण, पर पंहिंजी शेयरिंग जी ॻाल्हि करे मोटी आई। नवाब साहब कुझु जवाब ॾियणु चाहींदो, को रिस्पॉन्ड कंदो करे या अहिड़ी काई ॻाल्हि कोन्हे। मां इहो थो चवणु चाहियां त ही छा आहे त वज़ीर आज़म जैसे ॾिसो न ॿिन्ही सूबनि जी ॻाल्हि आहे। पंजाब ऐं हे छा आहे हे जेको बॉर्डर आहे, जेको बॉर्डर ते घणो थिए थो त उनजे करे जेकॾहिं ॿई सूबा वेहंदा, जीअं हाणे इहे जेके 12 सिपाही हुआ, जेकॾहिं हितां जा माण्हू होॾे था वञनि, हुतां जा माण्हू हेॾे था, इन्हनि खे जेकॾहिं इहो ऑपरेशन सीरत ॿई सूबा वठी कनि, ही ॻाल्हि पियो करे त जेको मखदूम साहब बाबा मखदूम साहब जी त ॻाल्हि ई कोन्हे, ही त लॉ एंड ऑर्डर जी ॻाल्हि पई हले ऐं हुन जी ॻाल्हि जो ज़िक्र पियो थिए। ऐं असीं चाहियूं था त जेको आहे सो गॾिजी करे जेकॾहिं होॾां हू ऑपरेशन शुरू कनि, हेॾां सिंध शुरू करे, त मुंहिंजे ख्याल में काॾे बि कोई बि कोन बचंदो ऐं उहो बहितर तरीक़े सां जेको आहे सो ठीक नवाब साहब पॉइंट टेकन। उन खां सवाइ जेको काल्ह जेका मुलाक़ात थी आहे वज़ीर आज़म सां पीपुल्स पार्टी जे वफ़्द जी बिलावल भुट्टो साहब जी अॻवाणीअ में, उन मुलाक़ात खां पोइ हाणे अॻियां बि मीटिंग साम्हूं अचे पई, पंजाब अंदरि पावर शेयरिंग ते ॻाल्हि ॿोल हले पई। उन वाले सां छा चवंदो अवां? लाल साहब चवनि पिया त अवां त इहो पीपुल्स पार्टी त सभिनी खे इहो ॿुधायो वई त असीं आवाम जे रिलीफ जी ॻाल्हि करणु वञूं था, न रुॻो सिंध जी पर सिंध समेत समूरे मुल्क जी। पर हिते तव्हां पंहिंजी शेयरिंग जी ॻाल्हि करे आयो। उन में बि नाजा इहो ई आहे त बिलावल साहब मां पहिरियों ई चयो त पूरे पाकिस्तान जी ॻाल्हि पियो करे, पूरे पाकिस्तान लाइ थो चए। इन जे करे त हिन वक़्तु हालात पाकिस्तान जा, पाकिस्तान जी जेकी महांगाई गुरबत इहा वधी रही आहे, बिलावल साहब सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन लाइ हिन सां मीटिंग करणु जेको आहे सो हिन सां कई आहे शहबाज शरीफ़ सां, ऐं अॻिते बि उहा ई मीटिंग थींदी त गुरबत जी शरह वधे पई ऐं ग़रीब माण्हू परेशान आहे।
तो उनजे करे बिलावल साहब भी या सिंध हो इन जे लाइ न आहे। बिलावल साहब पूरे पाकिस्तान जी ॻाल्हि पियो करे। बिलावल साहब चाहे पियो त पूरे पाकिस्तान में अमन अमान हुजे, पूरे पाकिस्तान में जेको गुरबत जी शरह आहे उनखे ख़तम नवाब साहब मीटिंग जे रिजल्ट कुछ मुख्तलिफ आहिनि, मीटिंग जे रिजल्ट कुछ मुख्तलिफ आहिनि। सरदार यासीन आज़ाद साहब के शामिल गुफ्तगू कयूं था सरदार साहब। असांजी अहिड़ी काई बि कोन्हे त असां को हुकूमत में हिसो बणजण वञूं था या हुकूमत चाहियूं था पाकिस्तान पीस हो अॼु बि तयारु आहिनि। असीं कॾहिं बि वफ़ाक़ में या उन सूबे में कॾहिं बि पाकिस्तान पीस पार्टी या बिलावल भुट्टो साहब कॾहिं बि पर हाणे त ॻाल्हियूं करणु वञो पिया। 25 तारीख़ ते मीटिंग फिक्स थियल आहे, उनजी एजेंडा साम्हूं अचे पई त पावर शेयरिंग ते ई ॻाल्हि ॿोल थींदी। उनमें न पियो ॿुधायो वञे त को आवाम जो रिलीफ या को सब्सिडी उन ते ॻाल्हायो। नाज़िया इहो ई आहे जेके असांजा उतां जा वर्कर आहिनि, पार्टी लीडर आहिनि, उन सां उते ज़्यादतियूं पयूं थियनि। उन ते पार्टी एक्शन खयो आहे त ज़्यादतियूं छो पयूं थियनि, छो पयूं उन्हनि सां नाजाइज़ी थिए। उनजे करे जेको आहे थोरो वॾो इहो जेको बि थियो आहे उनजे करे थियो आहे जेको आहे। ठीकु, त हाणे मुख्य एजेंडा उहा हूंदी त पंजाब अंदरि जेको कुछ थे पियो उन ते पावर शेयरिंग ते वधीक ॻाल्हि ॿोल थींदी। यासीन आज़ाद साहब क्या कहेंगे आप? जो लाल साहब कह रहे हैं कि गए थे खदशात दूर करने, अवामी रिलीफ की बात करने, लेकिन दोनों पार्टियों ने फिर वो शराकतदारी और शेयरिंग के बाद आगे बढ़ाई है, अवाम के रिलीफ का जिक्र नहीं हुआ। देखें, मैं तो बिल्कुल डिफरेंट वे में बात करता हूँ। हमारी परेशानी ये है कि हम जिस जमात से ताल्लुक़ रखते हैं उसी जमात का ब्रीफ होल्ड करना शुरू कर देते हैं। मैं वो बात नहीं करता। मैंने आपके प्रोग्राम के दौरान बाकायदा पंजाब हुकूमत को भी क्रिटिसाइज किया। मुझमें अल्लाह ने इतनी हिम्मत दी कि मैं अपनी जमात का अगर कोई गलत काम है तो मैं क्रिटिसाइज कर सकता हूँ। हर पार्टी अगर ये चाहती है कि सिर्फ उनका जो हेड है वही सही काम कर रहा है, सारे के सारे गलत काम कर रहे हैं, वो गलत है। क्या सूबाई हुकूमत 18 अमेंडमेंट के बाद अपनी जो जिम्मेदारियां हैं वो मरकज पर डालने के हक रखती हैं? 18 अमेंडमेंट के बाद 18 अमेंडमेंट का क्रेडिट किसको जाता है? आसिफ अली जरदारी साहब को जाता है ना। तो जब उन्होंने सूबाई मुख्तारी उनके दौर में लोग सूबों को मिली है, तो क्या सूबे के हर सूबे की ये जिम्मेदारी नहीं बनती कि वो कानून और आइन के मुताबिक लोगों की जान और माल की हिफाजत? सरदार साहब उस पर ये मौक़िफ़ आता रहा है, काउंटर आर्ग्यूमेंट सिंध गवर्नमेंट का ये आता है उस पर कि वो ये कहते हैं कि एक तो बिजली वफाकी सब्जेक्ट है, फेडरलिज्म है, उसके अलावा ये भी कहते हैं कि सारे जो वसाइल हैं, जिन वसाइल का जिक्र हो रहा है कि पंजाब ने अपने वसाइल से ये सब्सिडी दी है, तो वो वसाइल तो हम दे देते हैं वफाकी सरकार को। वो ये कह रहे हैं कि सिंध तो वो सूबा है जो सबसे ज़्यादा कंट्रीब्यूट करता है मुल्क के अंदर, लेकिन उसको रिटर्न उतना नहीं मिलता जितना वो कंट्रीब्यूट करता है। देखें, ये मामला तो गवर्नमेंट की सतह पे है, पर इनकी बड़ों की ये जिम्मेदारी है कि बैठकर इन मामलों को तय करें। जी, उसी के लिए कल की मीटिंग थी। कराची कितना कमा के देता है, पंजाब कितना कमा के देता है, मैं इस बहस में नहीं पढ़ने के लिए तैयार। ठीक, मैं तो सिंपल ये जानता हूँ कि हर सूबाई हुकूमत को सूबाई खुद मुख्तारी दी गई, आइन के मुताबिक दी गई, और हर सूबे की जिम्मेदारी है कि वह अपने अपने सूबे के लोगों की जान माल। नंबर 1। नंबर 2, बिलावल भुट्टो साहब जो हूँ या मियां नवाज शरीफ साहब हूँ या शहबाज शरीफ साहब हूँ, ये वो दो बड़ी जमातें हैं जो एक किस्म की कोलिशन गवर्नमेंट है। और कोलिशन गवर्नमेंट में महंगाई के दौर में भी जब बजट पास किया गया तो बजट में पीपल पार्टी ने भी वोट दिया, उन्होंने भी वोट दिया, तब जाके बजट पास हुआ। तो क्या उस वक्त अगर ये पता था आपको कि ये महंगाई अरूज पे है और ये फेडरल गवर्नमेंट की जिम्मेदारी है, तो फिर बजट अप्रूवल में आपने पार्टिसिपेट क्यों किया और उनका साथ क्यों दिया? तो ये बात चूंकि आपकी मजबूरी है कि आपको बजट की अप्रूवल में साथ देना है। आज पीपल पार्टी अगर ये कहे कि हम हुकूमत में नहीं है, मैं इससे एग्री इसलिए नहीं करता कि सबसे बड़ी आईनी पोस्टें जो इस वक्त हैं वो पाकिस्तान पीपल पार्टी के पास हैं। प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान पीपल पार्टी से है, पंजाब का गवर्नर पीपल पार्टी का है, सिंध उसके बाद KPK का गवर्नर उनका है, तो इवन बलूचिस्तान में उनकी गवर्नमेंट है। तो बहुत सारे, क्या बलूचिस्तान की अमन की सूरत खराब नहीं है? तो मैं अगर कहूँ कि पीपल पार्टी की हुकूमत है, वहाँ तबाही वो बर्बादी हो गई, वहाँ मैं ये कहता हूँ कि सूबों की जिम्मेदारी है कि अपने अपने सूबे में जो उनकी रिक्वायरमेंट है पूरी करें। मिसाल के तौर पर यासीन साहब, तो फिर फेयर इनफ, तो फिर ये जो हालिया जो खदशात और इख्तलाफात पीपल्स पार्टी की जानिब से सामने आए,
तो उसको क्या फिर आप उसको कैसे देखते हैं? वो वाकई देखें, उनकी कोई हकीकत है या ये सिर्फ ये प्रेशर डालना था वफाकी सरकार पर? नहीं, ये देखें, दोनों बड़ी पॉलिटिकल पार्टीज हैं और दोनों पॉलिटिकल पार्टीज की मजबूरी ये है कि जब वो अपनी जमाती सतह पे बात करते हैं तो उनको अपने फेस सेविंग के लिए ये बातें करनी पड़ती हैं। ठीक, लेकिन जहां तक इख्तलाफात का तल्लक है, हम यहाँ बैठते हैं बहस करते हैं, लेकिन आसिफ अली जरदारी साहब और मियां नवाज शरीफ साहब एक साथ बैठते हैं तो तमाम मसले एक झटके के अंदर खत्म हो जाते हैं। पार्टी के लोग लंबी चौड़ी तकरीरें करते हैं, लेकिन एंड जब बड़ों की तरफ जाता है तो बड़े मामला को एक मीटिंग के अंदर तय कर लेते हैं। तो फिर हम जितना टाइम अपना वेस्ट करते हैं इस बहस के अंदर कि ये हालात बड़े खराब हो गए, पीपल पार्टी और नून के दरमियान इख्तलाफात हो गए। मुझे ये पता है कि आसिफ अली जरदारी साहब जब तक प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान हैं, ठीक, वो एक मंजे हुए सियासतदान है मेरे नजदीक। किसी किस्म का कोई डिस्प्यूट होगा, मियां नवाज शरीफ और आसिफ अली जरदारी और प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान और बिलावल भुट्टो ये बैठ के अपने मामला को खुद तय कर ठीक। सकते यासीन हैं। साहब, यही बात ऑपोजिशन भी कहती नजर आती है कि ये सब कुछ सिर्फ और सिर्फ डाइवर्जन है मौजूदा मसाइल और कारकर्दगी से बचाने के लिए, हटाने के लिए। बिल्कुल। बाकी एक मैं ही तो पेज साफ- पे हैं सारे लोग, वो भी मैं तो आप भी साफ बात कंफर्म कर रहे हैं कि करता सब हूं। एक ही पेज पे हैं, बाकी सब पब्लिक कंजप्शन के लिए है। बिल्कुल बिल्कुल ठीक, 100%। लाल साहब तव्हां जो फाइनल कमेंट वठंदसि। ही जेको 8 सेप्टेम्बर वारो जलसो आहे, हाणे पीटीआई ॼाणाए पई हर हाल में थींदो, ऐं जेको कालो को मुलतवी थियो आहे, खोड़ वज़ाहतूं, खोड़ बयान साम्हूं अचनि पिया। 8 सेप्टेम्बर ते छा थींदो? पीटीआई जलसो करणु वञे पई, कारकुन नाराज़, ऑपोजिशन गॾु हूंदी न हूंदी, छा चवंदो? नाज़िया ॾिसो, मूं शुरू में चयो त ॿिन्ही पार्टियुनि जी इहा ड्रामेबाज़ी आहे, टोपी ड्रामो आहे। उन ते यासीन आज़ाद साहब उन ते ऑब्जेक्शन कयो, जो हक़ आहे, पर आख़िर ॻाल्हि उहा ई कई त पीपल्स पार्टी असां सां गॾु बि आहे, वोट बि करे थी, पर पब्लिक कंजप्शन लाइ इहे सभु ॻाल्हियूं करे थी जेके अवाम जे मुफ़ादनि वटां न आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कल जलसो मुल्तवी कयो, इमरान ख़ान साहब जे हुकम ते कयो, ऐं जेका कल उते सूरत हाल इस्लामाबाद जी ख़ासि तौर पे मुबारक सानी केस लॻल हुयो, ख़तम नबूअत जे हवाले सां माण्हू तमामु वॾे तइदाद में माण्हू उते गॾु थिया हुआ, उते इंतिशार जो ख़तरो हो। उन खे नज़र में रखंदे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इंतिज़ामिया जी गुज़ारिश ते, रिक्वेस्ट ते उन खे 8 तारीख़ ताईं मुल्तवी कयो, ऐं इंतिज़ामिया बि 8 तारीख़ जो एनओसी पिण जारी कई आहे। हिते लाल साहब, सॉरी टू इंटरप्ट यू, तव्हांजा पंहिंजा माण्हू बि अञा ताईं कन्विंस न आहिनि त ही जलसो कॉल ऑफ कयो वियो या करायो वियो? इन ते अञा ताईं कन्विंस का हिक राय न बीठी अथव? न, ॾिसो, उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, छाकाणि त असांजो जेको लीडर आहे उहो जेल में आहे, कम्युनिकेशन एतिरो ओपन न आहे, कोई 24 कलाक सां मुलाक़ात नथी थी सघे, हू माण्हुनि सां डायरेक्ट ॻाल्हाए नथो सघे, सहाफ़ियनि जे थ्रू मैसेजिंग थिए थी, या जॾहिं मुलाक़ात थिए थी लीडरशिप जी तॾहिं मैसेजिंग थिए थी। यकीनी तौर ते हाणे छा थींदो 8 सेप्टेम्बर ते? पीटीआई तयार आहे जलसे लाइ? 8 सेप्टेम्बर ते इंतिज़ामिया बि एनओसी जारी कई आहे, हर सूरत में जलसो थींदो, ऐं इमरान ख़ान अॼु इहो वाज़ह तौर ते मैसेज ॾेई छॾियो आहे त जेकॾहिं मुंहिंजो पैगाम को ग़लती फेक पैगाम पहुचाए त भई जलसो मुल्तवी थियो आहे, उन ते पाकिस्तान जी आवाम, तहरीक इंसाफ़ जा कारकुन एतमाद न कनि ऐं हर सूरत में जलसे में शिरकत कनि। ठीक, लाल साहब बड़ी मेहरबानी हमारी। सरदार यासीन आज़ाद साहब बहुत शुक्रिया आपका। नाज़रीन, नवाब अली वसाण साहब भी मुसां गॾु मौजूद हुआ पाकिस्तान पीपल्स पार्टी मां, उन्हनि जी बि वॾी महिरबानी। सभिनी जो मौक़िफ़ ॿुधो, पंहिंजी राय खां असांखे आगाह कजो। वरी हाणे सूमर ॾियारे तव्हां सां मुलाक़ात थींदी, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।